बोलो राजा रामचंद्र की, बोलो श्री सद्गुरुदेव भगवान की, बोलो श्री कारकत भगवान। प्रभु मत जे चरणन जी थ्या दासी, प्रभु मत जे चरणन जी थ्या आसंदर में आई आई, आसंदर में जन्म जन्म खां प्यासी, जन्म जन्म खां प्रभु मात जे चरणन जी थ्या दासी, प्रभु मात शबरिय जातो मेर पे खाई, शबरिय जातो बेर पे रघुवर पैजी प्रीत निभाई, रघुवर पैजी प्रीत पंपासुर में चरण धुआरे, पंपासुर में चरण उन जी महिमा पाण वधाई, उन जी महिमा व्यार जी संत सन्यासी, व्यार जी संत सन्यासी, प्रभु मात जी चरणन जी थ्या दासी, प्रभु मात जी द्रौपदी जी दाह बुद्धि तो, द्रौपदी जी दाह सारची हुई पाल दी तो, सारची हुई पाल शान वधाए पांचालीय जो, शान वधाए यज्ञ जी पूरी कही विधि तो, यज्ञ जी पूरी कही आई घट घट जो तू वासी, आई घट घट जो तू वासी, प्रभु मात जे चरणन जी थ्या दासी, प्रभु मात जे आसंदर में आई आई, आसंदर में आई जन्म जन्म खां प्यासी, जन्म जन्म खां प्रभु मात जे चरणन जी थ्या दासी, प्रभु मात कर्म जे ॾिठो की न करम खे, कर्म जे ॾिठो नित प्रतिपाले पंहिंजे धर्म खे, नित प्रतिपाले पंहिंजे छॾे भोग सब माल मिठायूं, छॾे भोग सब माल में खाधी खिचड़ी छॾे शर्म खे, खाधी खिचड़ी छॾे व्या भरमन पंडित फासी, व्या भरमन पंडित प्रभु मात जे चरणन जी थ्या दासी, प्रभु मात जे मेरा खातिर
जरमा में रत मीरा खातिर, जरमा में रत कयो कृष्ण हो जण तो शरबत, कयो कृष्ण हो जण तो प्रीत वारन जो पाण अची तो, प्रीत वारन जो पाण अची थो, दूर करे दुखड़न जो परबत, दूर करे दुखड़न जो पंहिंजो पारे पेरण उदासी, पारे पेरण उदासी। प्रभु मां तुंहिंजे चरणन जी थिया दासी, प्रभु मां तुंहिंजे चरणन जी थिया। आसंदर में आई आई, आसंदर में जन्म जन्म का प्यासी, जन्म जन्म का। प्रभु मां तुंहिंजे चरणन जी थिया दासी, प्रभु मां तुंहिंजे चरणन जी। दीनन दयाल अथि सदा कृपाल, दीनन दयाल अथि सदा। ओ नंग नंग पाल, ओ नंग नंग श्री कृष्ण मुरारी थी। गिरवर धारी आए बांके बिहारी, गिरवर धारी आए बांके सब चवन बनवारी। रची रस जय प्यारी थी, मथुरा में जायो सब बंद बनी आयो, मथुरा में जायो सब अची गोकल वसायो। वृंदावन गौचारी थी, द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ, द्वारका जो नाथ आए प्रिय भक्तन के साथ। ये चवे सृष्टि सारी थी, जसोदा जो बाल के चवन नंदलाल, जसोदा जो बाल के चवन आए गायन जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी, देवकी जो लाल वसुदेव को कमाल, देवकी जो लाल वसुदेव मटे आयो पंहिंजो बाल। कई लीला जय नारी थी, ॾिनो गीता जो ज्ञान सब जाने थो जहान। पढ़े ॿार बुढ़ो जवान, विश्व सारी जय तारी थी। जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान, जेको धारे थो ध्यान पाए आत्म जो ज्ञान। महिमा वेद ने उच्चारी थी, महिमा संत ने उच्चारी थी, महिमा भगत ने उच्चारी थी। भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। बोलो भाई राम रमापत रूप तूं दीन दयाल दयावान। कृपा कने कमलापति मालिक तूं मेहरबान। कथा ॿुधो सभु प्रेम सां धारे मन में ध्यान। आस सभु पूरन कंदो श्री कारकत भगवान।
आस सब पूरन कंदो श्री ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सात संगाती महान पौत्र बहनों वाली रहवा है श्री कार्तिक महात्मा जो जैनी कथा श्री सोजी महाराज सोनकन के भगवान कृष्ण सतभामा के और महात्मा नारदमुनि राजा पृथुओ के वर्णन करे रहे हैं। काल जे 5 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। कार्तिक महीने जी विर्त रखण जी विधि और प्रातःकाल स्नान करे भगवान जी पूजा करण जो फल कहिड़ो थो प्राप्त थिए पियो, सो प्रसंग 5 अध्याय में ॿुधी आया। हींअर वधीक कथा जो प्रसंग वर्णन थी रहियो आहे। 6 अध्याय में श्री सूत जी महाराजन जो सोनकादिक ऋषीश्वरन के कार्तिक महीने में भगवान समेत सब देवताओं जो जल में वास करे खेन इंसा स्नान जी विधि वर्णन करे ॿुधाइण। चारे राम। श्री नारायण भगवान जो खीर सागर में वास देवन सां गॾु पाण भी जल में करे निवास। कारकत मांग वे साह में करे सवेर स्नान। राजी उनते देव थी जन भगति वरदान जन भगति वर। हरे राम। जल जीवन जो आधार अथी कंदो पितरन जो भी उद्धार अथी। थे जल बिन की न कोई थो काज न की कर्म कराए थो महाराज। जल माथे उत्पत्ति सब संसार थे जल बिन की न कंहिंजो निस्तार। जो जल जो आहे दान कंदो उहो सुखी सदाई थी रहंदो। कयो पाण देवन भी वास अथी गॾु विष्णुअ जल में निवास अथी। धरे रूप मच्छ कच्छ ऐं वारा अची पाण वसायो हो दरियाव। कई लीला प्रभुअ पाण अची कई लीला प्रभुअ थी पाण। इहा ॻाल्हि थी सत्य शास्त्रनि जी सची इहा ॻाल्हि थी सत्य शास्त्रनि जी। वञी देवन भी हो वास कयो वञी देवन भी हो। इहो 11 देव शैनीअ बि चयो इहो 11 देव शैनीअ बि। भल पढ़ी ॾिसो सभु वेद पुराण भल पढ़ी ॾिसो सभु। कन अहिड़ी सभेई पया वखाण कन अहिड़ी सभेई पया। ॿुधो हाणे महात्म ध्यान ॾेई ॿुधो हाणे महात्म। स्नान संदो जीअं चवनि कई स्नान संदो जीअं। कारकत में महात्म पुष्कर जो कारकत में महात्म पुष्कर। इहो रायो थी सत्य शास्त्रनि जो इहो। वरी मांग में श्री प्रयागराज अथी वरी मांग में श्री प्रयागराज। जा महिमा संतन आए कथी जा महिमा। वैसाख में गंगा प्यारी थी वैसाख में गंगा।
ईअं चवंदो हर नर नारी थी, ईअं चवंदो जो नेम रखी स्नान करे, जो नेम रखी स्नान, ऐं दाता जो थो ध्यान धरे, ऐं ओ पितरनि खे बि तारे थो, ओ पितरनि खे बि खुद पाण बिसुर्ग सिधारे थो, खुद पाण बिसुर्ग जस जीअरे जग में पाए थो, जस जीअरे जग में, ऐं जन्म मरण खे मिटाए थो, ऐं जन्म मरण खे, ऐं जन्म मरण खे मिटाए थो। ॿुधो विधि स्नान जी कहिड़ो रखिजे नेम, देश तोड़े परदेस में कॾहिं न छॾिजे टेम, कॾहिं न छॾिजे। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ॿुधो, भगवान श्री नारायण जो तो पाणी वास आहे खीर सागर में, जेको सदाईं 8 ई पहर सागर में तो रहे पियो, खीर सागर में। उन सां गॾु देवताउनि बि अची करके जल में निवास कयो आहे। सो प्रसंग कारकत माघ महीने वैसाख महीने में सवेरे ई सनानु करण सां ॾिसो कीअं परमात्मा उन जीव जे मथां राज़ी थो थिए पियो। जल जीवन जो आधार आहे। पितरनि सां मेलो थो वञी करके थिए पियो। पितरनि जो उद्धार थींदो आहे जल सां। जल सां तर्पण कयो वेंदो आहे। बिन जल कोई बि काम कार्य सिद्ध नथो थिए पियो। पूजा हुजे, पाठ हुजे, संकल्प हुजे, महाराज भी ब्राह्मण भी पहिरें जल घुराईंदो, भई जल आणे ॾियो त संकल्प कयूं, को पूजा पाठ कयूं, को नितनेम कयूं। जल सां ई सॼो संसार उत्पन्न थियो आहे। जल बिना कंहिंजो बि निस्तार नथो थिए पियो। और जल जो दान तो सभिनी खां श्रेष्ठ दान करे चयो आहे, जंहिंसां जीवन सुखी थो बणिजी वञे पियो। पाण देवताउनि अची करके भगवान विष्णुअ सां गॾु जल में निवास कयो आहे। ॾिसो भगवान विष्णुअ जा केतिरा ई रूप, मच्छ, कच्छ, वारा जेके रहनि पाणीअ में था पिया, जलतरणी। चारे राम। भगवान अहिड़ी लीला कई आहे जाकी सत शास्त्रनि में रचियल आहे। देवताउनि बि अची करके ॾिसो भगवान सां गॾु कीअं जल में वास कयो आहे, जो 11 देव श्रेणीअ में बि इहो प्रसंग ईंदो आहे। वेद शास्त्र पुराण जेके बि खणी करके पढ़ी ॾिसो तो सभिनी में इहो ई पियो थो जस ॻायो वञे पियो। हाणे ॿुधो ध्यानु ॾेई करके स्नान जी विधीअ जो महात्म। कारकत महीने में पुष्कर राज जो महात्म हूंदो आहे। अजमेर पासे में आहे पुष्कर राज, राजाउनि जो राजा आहे, तीर्थनि जो। चारे राम। जंहिं आस्थान ते मात्र हिकिड़ो ई ब्रह्मा जीअ जो मंदिर चयो आहे सॼे संसार में। बोलो श्री ब्रह्मदेव भगवान। कारकत में उतां जो महात्म हूंदो आहे। मांग में वरी प्रयागराज त्रिवेणीअ जो। और वैसाख में सभिनी खां प्यारो आस्थान आहे श्री गंगा जीअ जो। बोलो श्री गंगा मैया। इहो नेम स्नान जो जेको बि रखे थो पियो, परमात्मा जो ध्यानु धारे थो, उन सां पितर अची करके मेलो था कनि पिया। और सभु उनजा पितर वञी करके स्वर्ग खे था प्राप्त थियनि। जीअरे तो उनखे जस मिले थो पियो, पर जन्म मरण जो बि उनजो छुटकारो थो थी वञे पियो। हाणे ॿुधो सनानु करण जी विधि कहिड़ी आहे, कहिड़े नियम अनुसार इहो इन्हनि महीननि में सनानु करणु घुरिजे। देश में हुजे, परदेश में हुजे। चारे राम। हुजे सवा पहर जॾहिं राति पई, या अमृत वेल थी संतन चई, उथी वेही करे पलथी मारे, कुझु ध्यानु धणीअ जो मन धारे। कजे जाप मिलियल जो मंत्र हुजे, या ध्यान में ईश्वर जे रहिजे।
कुछ सायत खां पोइ उथी करे करे डंदण तन जो ध्यान धरे लाए तन जी हाज करे तयारी स्नान जी विधि ॿुधो सारी अति सब खां उत्तम तीर्थ स्नान या नदी तलाव को हुजे महान न त खूह कुंड कंहिं झरने ते आख़िर में घर जे अंगने ते करे महीनो सॼो तीर्थन ते वास या हफ़्तो हुजे भल ॾींहुं को ख़ासि वञे सिक श्रद्धा रखी मन में भाव हुजे कीन अंदर में कपट धुरा वो फल सारो ही पाए थो वो फल सारो ही पाए ऐं ईश्वर दर से बाए थो ऐं ईश्वर दर स्नान करे वञे मंदर में स्नान करे वञे मंदर करे आरती रखी सिक अंदर में करे आरती रखी सिक चवे ईश्वर मूं ते थियो राज़ी चवे ईश्वर मूं ते तो दरिया मुंहिंजी सदा न्याज़ी तो दरिया मुंहिंजी सदा करया करम धर्म सब तुंहिंजे लाइ करया करम धर्म सब सुख शांति घुरां थो पंहिंजे लाइ सुख शांति घुरां थो मूं की न कयो जप तप को पाठ मूं की न कयो जप तप को नक्की करे ॼाणा को सुगुन या साठ नक्की करे ॼाणा को तूं घटि घटि वासी आ सभ जो तूं घटि घटि वासी आ कंदो करम जो आहे नित पंहिंजो कंदो करम जो आहे रहे उन्नति सदाई थो परसन रहे मुंहिंजो दीन दयालु थी भगवन मुंहिंजो दीन दयालु मुंहिंजो दीन दयालु थी भगवन मंत्र जपे गुरुदेव जो या जो चवे शास्त्र कथा ॿुधे नित नेम सां मन खे करे पवित्र मन खे करे हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ॿुधो सवा पहर राति पई हुजे अमृत वेले उथी करके जा वेल संतन योगिन महात्माउनि मुक़ररु कई आहे परमात्मा खे ध्यान जी लॻाइण जी पलती मारे करके वे कुझु परमात्मा जो ध्यानु धारे गुरु मंत्र मिलियल जो जाप करे जंहिंमें परमात्मा जो ईश्वर जो ध्यानु धारे करके और सावधान थी वेही तंहिंखां पोइ उथी करके शरीर जी हाज लाए तन सफ़ा करे मन पवित्र करे और विधि अनुसार स्नान करे सब खां उत्तम स्नान चयो वियो आहे कंहिं नदीअ जो या कंहिं तीर्थ जो या कंहिं तलाव जो या खूह जो कुंड जो या कंहिं झरने जो चारे राम जेतिरो थी सघे वहंदड़ पाणी आसमान जे हेठों जेको पाणी हूंदो आहे सो पवित्र और उत्तम चयो वियो आहे। थी सघे तो सॼो महीनो ई तीर्थनि ते वञी करके वास करे न त बि को हफ़्तो को ॿ चारि ॾींहं या तो को विशेष कंहिं ॾींहं ते वञी करके कंहिं तीर्थ जो दर्शन करे त अहिड़े भक्त जी महिमा परम पावन आहे। न त बि घर वेठे ई जेकॾहिं घर जे जल सां बि स्नान करे त ईअं करके श्रद्धा करे सम्झे त भई मां गंगा जल में थो स्नान कयां बोलो श्री गंगा मैया पर मन में कॾहिं बि कपट दुराव न रखे श्रद्धा और प्रेम रखे
उनजो सारो फल उनखे प्राप्त थिए थो पियो और परमात्मा जे दर बि सेवाए थो पियो। सनानु करे सुठा वस्त्र पहिरे वञी मंदर में भगवान जो दर्शन करे आरती ॿारे और भगवान जी गुणानुवाद करे त हे प्रभु तूं मुंहिंजे मथां प्रसन्न थी। मां तो कुझु बि कर्म धर्म नथो ॼाणा, न कॾहिं जाप कयो आहे, न ताप कयो आहे, न सुगुन न साठ। तूं तो घटि घटि वासी आहीं, सभिनी जे कर्म खे ॼाणण वारो आहीं। तूं मुंहिंजे मथां सदाईं प्रसन्न थी, मुंहिंजे मथां तूं दयाल थी, दया कर। अहिड़ीअ तरह गुरुदेव जो ॾिनल मंत्र जो जाप करे शास्त्रनि अनुसार वेही करके भगवान जी वरी नेम सां कथा ॿुधे त उनजो मन पवित्र थींदो आहे। बोलो श्री कारकत भगवान। करे पाठ एकागर थी वेही, जैसा पवित्र थींदो, जैसा पवित्र थींदी आदेही। वे पद्मासन या पलथी मारे, पर पट ते आसन खे धारे। अॻियां मूर्ति हुजे इष्ट देव संधी, या गुरनि संधी थी पार कंदी। ॿारे आरती ऐं प्रसाद रखे, प्रभु अंतर जामी सभु परखे। नित नेम पको जो धारे थो, तंहिंजो कारज पाण सवारे थो। दुख दर्द सभई मिटाए थो, दुख दर्द सभई ऐं मन जूं आसूं पुॼाए थो, ऐं मन जूं आसूं। घर उजड़ियल उन जा वसाए थो, घर उजड़ियल उन जा वसाए। मिट माइट बि वरसाए थो, मिट थींदो भगतन साण सदाई थी, भगतन साण सहाई। वेंदी कंहिंजी की न कमाई थी, वेंदी कंहिंजी की न, वेंदी कंहिंजी की न कमाई थी, वेंदी मुक्ति मिले उनखे सदा, जेको करे उस्तत। पाण अची परमात्मा उनजी रखे थो पत, उनजी रखे थो। ईअं उदासी थो चवे शास्त्र पदम पुराण। पुरुष अध्याय थियो आहे निमाण निमाण। बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। बोलो हरे राम। महात्मा नारदमुनि चवण लॻो त हे राजा प्रथु अहिड़ी तरह एकागर थी वे, कथा ॿुधी करके और मन पवित्र बणाए। पद्मासन लॻाए पलथी मारे वे, पर वेहे त पट ते थी करे वे। अॻियां मूर्ति रखे इष्ट देव जी, गुरनि संधी, जंहिंमें बि पूर्ण विश्वास हुजे उन मूर्तिअ जे अॻितां आरती ॿारे धूप दीप ॿारे करके प्रसाद रखे भोग लॻाइण जे लाइ। और परमात्मा जोकी अंतर्यामी आहे, सो तो सभ जे मन जो हाल ॼाणण वारो आहे। अहिड़ो नितनेम पको जंहिंजो आहे, उन जा सभु कार्य हिन कार्तिक महीने में संवारजी था वञनि। दुख दर्द मटी था वञनि पिया, मन जूं सभु आशाऊं पूर्ण थियूं थियनि पियूं। उजड़ियल घर वसी था वञनि, मिट माइट परसजी था वञनि पिया। मतिलबु त भक्तनि सां सदाईं कार्तिक महीनो अची करके सहाय बणिजे थो पियो। बोलो श्री कारकत भगवान। इन कर्म जी कारकत जी जंहिंखे चयो वियो आहे कारकत, या कार जेको बि कते थो पियो, उहा हुनजी कॾहिं बि अजाई कोन थी वञे पई, उनखे अवश्य मुक्ति थी मिले पई। जेको अहिड़ीअ तरह कार्तिक महीने में भगवान जी उस्तति कंदे और अहिड़े नियम जो पालन करे थो पियो, पाण परमात्मा अची करके उनजी पत थो रखे पियो। हिते इन कथा सां गॾु ही 6 अध्याय ते समाप्त थियो। बोलो श्री कारकत भगवान। 7 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। कार्तिक महीने में विर्त रखण वारे जा नियम और 15 तिथियुनि जो विस्तार सां वर्णन करे ॿुधाइण त कहिड़ीअ तिथि में कहिड़ी वस्तु
वापरण न खपे। सो प्रसंग 7 अध्याय जो अॻिते वधण थींदो। बोलो श्री श्याम सुंदर भगवान, बोलो श्री गंगा मैया की जय। हलो हलो गड जी सब हरिद्वार, हलो हलो गड जी सब, हलो हलो गड जी सब हरिद्वार। गंगा माता करे सदाई, गंगा माता करे बेड़ा सब जा पार, बेड़ा सब जा। हलो हलो गड जी सब हरिद्वार, हलो हलो गड जी। हरिद्वार घर आहे हरि जो, मनसा माता भाग भरी जो। तैंजो कर दीदार, तैंजो कर। हलो हलो गड जी सब हरिद्वार। गंगा माता करे सदाई, गंगा माता बेड़ा सब जा पार। हलो हलो गड जी सब हरिद्वार। हरिद्वार हले भागन वारो, हरिद्वार हले भागन। चमके जंहिंजो करम सितारो, छॾे मोह जो जार, छॾे मोह जो। हलो हलो गड जी सब हरिद्वार, हलो हलो गड जी। हरिद्वार सब सुखड़ा ॾींदो, हरिद्वार सब तन मन जा कुल कष्ट कटींदो, तन मन जा कुल करे उदासी उधार, करे उदासी। हलो हलो गड जी सब हरिद्वार, हलो हलो गड जी। गंगा माता करे सदाई, गंगा माता बेड़ा सब जा पार, बेड़ा सब जा। हलो हलो गड जी सब हरिद्वार, हलो हलो। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगहृदयानिगमनं। वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज, मङ्गलं पुण्डरीकार्क्ष सर्वमङ्गलाय तनो हरि। बोलो राजा राम, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो झूले लाल।